अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जी वहदत सां हथ चुराइण जी कोशिश खां आख़िरी वारदात ताईं जे उनवान हेठि जावेद महर लिखे थो। पाण पोएं हफ़्ते इहो तइ कयोसीं त ईंदड़ कालम में सियासी मामलनि खां पासीरो थी नामियारे कहाणीकार बादल जमाली जे नयायल कहाणी जे किताब आख़िरी वारदात बाबति ॻाल्हाईंदासीं। सच पुछो त वाइदो करे वेठासीं न त हिन हफ़्ते माज़रत कयूं हा, पर उहो मुनासिबु न पिए लॻो त वाइदे ख़िलाफ़ी कजे, छाकाणि त हिन वक़्तु मुल्क जा सूरतहाल मां गुज़रे पियो उन जो सबबु उहे वाइदा ख़िलाफ़ियूं आहिनि जेके 14 अगस्त 1947 में कया विया। शायदि उन ॾमर जे करे मुल्क जमहूरियत ऐं अवाम सभु कुझु ॾींहों ॾींहुं पोइ ते थींदा पिया वञनि। जॾहिं त हर दौर में ईंदड़ हुक्मरान जा ठठ हूंदा आहिनि, नतीजे में पाकिस्तान जो हशर मामा लालू जहिड़ो आहे जेको सदाईं सूरनि में रहे थो। ख़ासि तौरु सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां त वेधन लॻी पई आहे। को बि पल अहिड़ो नथा छॾनि जंहिंमें पाकिस्तान अंदरि सभ खां पहिरियां शामिलु थियल सिंध वतन जा माण्हू सुख जो साह खणी सघनि। वस नथो पुॼनि न त घुटो ॾेई साह बि पंहिंजनि हथनि सां कढनि। उन करे अहिड़ी बेवसीअ जी कावड़ सिंधी वहदत सां खेॾण जी कोशिशि ज़रिए कढण जी कोशिशि कंदा रहनि था। उन ॾस में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बहाना करे ऐं किरदार साम्हूं आणे उन नापाक रिथा ते अमल लाइ हथ पेर हया विया, पर नाकाम थिया। अॼुकल्ह अहिड़ी हिकु ॿी साज़िश सटी वई आहे, जंहिं लाइ लाहौरी बाबू मियां आमिर महमूद नाले शख़्स पंजाब मां असाइनमेंट खणी मुल्क में नवां सूबा ठाहिण बाबति ॻाल्हाए रहियो आहे। 3 ॾींहं अॻु हुन सिंध जे गादी वारे शहर कराची जो रुख़ कयो, जिते हू पहिरियां कचनि ज़हननि मतिलबु नौजवाननि खे वर्गलाइण लाइ हिकु यूनिवर्सिटी पहुतो, जिते हुन सिंध खे 7 सूबनि में विरहाइण समेत मुल्क में 33 सूबा ठाहिण जो फार्मूलो पेश कयो। संदसि ॿी गॾिजाणी वरी वापारियुनि सां हुई, जिन जो किरदारु सदाईं सिंध दुश्मन रहियो आहे, जंहिंजो इज़हार हुननि कराची खे सूबो बणाइण जी हिमायत सां कयो। चवंदा आहिनि त जॾहिं वतन ते कंहिंजी मेरी नज़र हुजे त फ़िक्राइतो थियणु घुरिजे। उन करे सोच वराई वई त बादल जमाली खां माफ़ी वठी उन अहम मौज़ू ते लिखिजे, छाकाणि त सोशल मीडिया खां सवाइ सिंध कंहिं बि सियासी प्लेटफार्म तां खेसि को सख़्तु जवाबु न पिए ॾिनो वियो। अहिड़ियुनि हालतुनि में वरी कुझु अहिड़ी सोच रखंदड़नि खे बि मुंहुं ॾियणो पइजे थो, जिन जो मौक़िफ़ हूंदो आहे त कुता पिया भौंकंदा आहिनि, संजीदा न वठो। मतिलबु त हिकिड़ो शख़्स 7 करोड़ माण्हुनि जे तारीख़ी देश खे टुकड़ा करण जी ॻाल्हि करे त उन ते ख़ामोश रहिजे। उन करे पाण चुप रहण बदिरां पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु निभाईंदे खुलियल ॻाल्हाइण समेत 2 कालम पिणु इन मौज़ू ते लिखिया, जंहिंजो मक़सदु इहो हो त का अहिड़े गैरे नथो ख़ैरे खे इहो हक़ नथो ॾेई सघिजे त उहो सिंध जी वहदत ते वार करण जो सोचे साज़िश करे। सो दोस्तनि खे सम्झायोसीं त जॾहिं कुता गॾु थी भौंकनि ऐं उन्हनि मां को छितो थी पवे त उनखे उफ़ट मारे पाण खे ॾाढनि खां बचाइजे। उन बुनियाद ते वाइदे ख़िलाफ़ जो सोचियो, पर कराची में साफ़ियुनि सां गॾिजाणी दौरान सुहेल सांगी, वस्तुल्ला ख़ान, मज़हर अब्बास, डॉक्टर जब्बार खटक, सईद खावर, इम्तियाज़ ख़ान फारान ऐं सईद सरबाज़ी तरफ़ां मियां आमिर महमूद खे सूबनि जी मुखालफ़त में ॾिनल जानदार जवाब बाद इरादो मुलतवी करे पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहण जो फ़ैसिलो कंदे किताब बाबति लिखणु शुरू कयो, जो दिलि मुतमइन थिए त सिंध जी वहदत ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदड़नि जो रस्तो रोकण वारा हाणे रुॻो सिंधी न आहिनि, पर उहे उर्दू, सराइकी, बलोच, कलम धणी बि आहिनि, जेके वरियनि खां हिते रहंदे सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, जंहिंजी झलक संदन सिंध दोस्त मौक़िफ़ मां चिटी नज़र आई। असांजे हिकु गैर सिंधी साफ़ी दोस्त नहमत ख़ान त मियां आमिर महमूद खे इहो चई संस नक वढी छॾियो त सूबनि जी शुरूआत पंजाब खां छो नथा कयो, ऐं जॾहिं सॼी सिंध सूबो नथी चाहे त पोइ उन ते ॻाल्हायो छो था। अहिड़े दिलि ख़ुशि कंदड़ जवाब बाद हाणे वाइदे ते अमल कंदे अचूं था बादल जमाली साहिब जे पधिरो थियल पंहिंजे किताब आख़िरी वारदात ॾांहुं, जंहिंजी महूर्ती तक़रीब कुझु ॾींहं अॻु अवामी प्रेस क्लब रज़ाकाबाद मलीर में थी। हिकु मुक़ररु तौरु शिरकत करण सबबि किताब तकिड़ो अख मां कढणो पियो। मुताले मां ख़बर पई त बादल जमाली पाण त ॻाल्हाए थो, पर संस कहाणी जा किरदार बि ॻाल्हाइनि था। 10 कहाणियुनि ते ॿधल मजमूए जी हर हिकु कहाणी पढ़ण सां ईअं पिए लॻो त उन्हनि में कयल ॻाल्हियूं हर
माण्हू जे अंदर जी तर्जमानी कनि थियूं, जंहिंजो इशारो सियासी समाजी अॻुवान ख़ुदा ॾिने शाह बोड मुतासिरनि बाबति लिखियल कहाणी घायल कीअं घारियां जो मिसाल ॾींदे चयो त कहाणी पढ़ी खेसि बोड वक़्तु पंहिंजे ॻोठ में लॻायल कैंप यादि अची वई, जिते बिल्कुलु ईअं थियो जीअं बादल जमाली बयानु कयो आहे। मथे अर्ज़ु कयो त किताब जी हर कहाणी किरदारु ॻाल्हाए थो, पर हिन किताब जी सभ खां वधीक जानदार या खणी चइजे त किताब जो नक मल्हार फ़क़ीर लुंघे जी कहाणी आहे, जंहिंमें फ़क़ीर ऐं संस घरवारी मलूका विच में मकालमे बाज़ी वाह वाह कराए छॾे थी। मल्हार फ़क़ीर पंहिंजे मङण हारी सुञाणप सां प्यारु कंदड़ शख़्स आहे, जेको आख़िरी वक़्त ताईं दोहल खे सीने सां सांढे रखणु चाहे थो, पर खेसि उन वक़्तु अफ़सोस वराए वञे थो जॾहिं पीरसनी में बुख ऐं उञ विघे घरवारी जे ज़ोर भरण ते ॿाहिरि निकिरी दोहल वॼाए कुझु कमाइणु चाहे थो, पर संदसि तबियत ख़राब थी पवे थी। पोइ ॿिए ॾिहाड़े अहिड़ा हाल ॾिसी कुझु माण्हू हमदर्दी में खेसि कणक ॾियनि था, कुझु तंग नज़र उनखे पिनण वारो करार ॾेई मथां सख़्तु तनक़ीद ऐं ठठोल कनि था। जंहिं बाद हू घर पहुची ॾाढो रोए ऐं ज़ाल ते कावड़िजे थो त संस चवण ते ॿाहिरि निकिरणु सबबु इहे मिहणा बर्दाश्त करणा पिया। उन कहाणी में तनक़ीद तनज़ ऐं कुझु मज़ाक़ सां सलाहियल डायलॉगनि समेत घणियूं विरायटियूं शामिल आहिनि। अॼुकल्ह सिंधी ॿोली में वधंदड़ बिगाड़ ते सभु परेशान आहियूं, पर बादल जमाली पंहिंजे कहाणियुनि में बहितरीनु ॿोली इस्तेमालु कई आहे, छाकाणि त हुन उहे लफ़्ज़ चवणियूं ऐं पहाका लिखिया आहिनि जेके अधु या मुनी सदी अॻु त आम तौरु किताब आणिबा हुआ, पर हिन वक़्तु को नौजवान शाइर अदीब लेखक ऐं साफ़ी नथो करे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं को करे बि थो त उन्हनि जा उचार कंहिं न्यूज़ एंकर फ़नकार ऐं होस जे वस जी ॻाल्हि न आहे। उन करे इहो चई सघिजे थो त कहाणियूं पढ़ण सां ॿोली बाबति ॼाण बि मिले थी त जुड़ फुड़ गुरगलव खोंघरा गीत खटमिठड़ो निंड जा घेरट गुघूंदाही पखियुनि जा छिड़ाट फुटियण जूं ॼोटियूं ऐं सरह फुलार जी पई छा आहे। किताब सिंधी ॿोलीअ जे अहिड़नि सवें निज लफ़्ज़नि सां भरियल आहे, उन करे इहो नई टही खे पढ़णु घुरिजे। ख़ासि तौरु उन्हनि मां कुझु कहाणियूं जेकॾहिं ड्रामनि तौरु पेश कजनि त सिंधी चैनल ते ड्रामनि जो किरंदड़ मयार बहाल थी सघे थो। किताब जो नालो हिकु कहाणी जे हिसाब सां आख़िरी वारदात आहे, पर दुआ कंदासीं त बादल जमाली साहिबु अहिड़ियूं वारदातूं तसलसल सां कंदो रहे, छाकाणि त उन में सिंधी कहाणी ऐं ॿोली जो फ़ाइदो हुजण सां गॾु सिंध जे मसइलनि जी निशानदही बि थिए थी। अचो त सिंध जी वहदत सां हथ चुरांद कंदड़नि बाबति बि कहाणियूं लिखूं, ॿिए सूरत में फ़ोरू सिंध सां वारदातूं कंदा रहंदा। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जावेद महर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन